सक़ाफ़त खाते खे बीमार शाइर गफ़ूर शाह ऐं लजपत राय जी माली सहायता करणु घुरिजे। मदद अली सिंधी, कराचीअ मां रिपोर्ट। सिंधी अदबी संगत कराचीअ जे समूरनि शाखनि जी गॾिजाणीअ में सिंधी ॿोलीअ जे बहितरीन शाइर, ॿिनि किताबनि जे लेखक ऐं भिटाईअ जे पारखो गफ़ूर शाह तक़वी ऐं शाइर ऐं साफ़ी लजपत राय जी बीमारीअ ते सख़्त ॻणितीअ जो इज़हार कयो वियो। सिंधी अदबी संगत जे समूरनि शाखनि जी गॾिजाणी अॼु लेजेंड कहाणीकार, शाइर ऐं नक़ाद मदद अली सिंधी जे सदारत में आर्ट काउंसिल कराचीअ में थी गुज़री। हुन में ॼाणायल शाइरनि जे गुर्दनि जी बीमारीअ में मुब्तला थी वञण ते न रुॻो अफ़सोस जो इज़हार कयो वियो, पर सिंध जी सक़ाफ़त खाते खां इहा घुर पिणु कई वई त ही ॿई शाइर ऐं लेखक सिंध जो सरमायो आहिनि ऐं डिघे अरसे खां बीमारीअ सां झेड़े रहिया आहिनि, पर पंहिंजी ख़ुददारी सबबि हू कंहिं बि सरकारी इदारे वटि हली न विया आहिनि। हुननि चयो त सिंध जो सक़ाफ़त खातो हुननि ॿिन्ही अदीबनि जे इलाज लाइ जोॻो बंदोबस्तु करे ऐं गॾोगॾु उन्हनि लाइ पिणु माहिवार वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे, छो त इहा सक़ाफ़त खाते जी ज़िमेवारी पिणु आहे। हिन मौक़े ते सदारती राय ॾींदे साईं मदद अली सिंधी चयो त शाइर ऐं अदीब क़ौमुनि जो सरमायो थींदा आहिनि, तंहिं करे अदबी इदारा हुननि जी परघोर लहंदा आहिनि ऐं सिंधी अदबी संगत जे मर्कज़ खे पिणु अहिड़नि अदीबनि जी लिस्ट तयारु करे सिंध सक़ाफ़त खाते जे ज़िमेदार अमलदारनि सां मिली संदनि लाइ माली सहायता खे यकीनी बणाए। हुन चयो त गफ़ूर शाह ऐं लजपत राय जी सिहत जे नाज़ुक सूरतहाल खे ॾिसंदे सिंध जी सक़ाफ़त खाते खां संदनि माली सहायता, माहिवार वज़ीफ़ो मुक़ररु करण ऐं इलाज कराइण जी घुर कजे थी।